बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। दिस मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में सबाबड़ो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। नओं ॾींहुं, नओं टॉपिक, नवा महिमान, पर उहो ई प्लेटफॉर्म असांजो तव्हांजो पंहिंजो आवाज़ टीवी जो मॉर्निंग शो। मॉर्निंग शो हमेशह तव्हांजे लाइ मॉर्निंग में अहिड़ियूं बहितरीन ॻाल्हियूं खणी ईंदो आहे, अहिड़ा बहितरीन महिमान खणी ईंदो आहे जंहिंसां कुझु न कुझु लाभ हासिलु थिए, कुझु न कुझु सिखी वठूं, ॿुधी वठूं ऐं उन सां शायदि असां पंहिंजी ज़िंदगी खे थोरो घणो बहितर या बैलेंस करे सघूं। सो अहिड़ा प्रोग्राम हमेशह आवाज़ टीवी तव्हांजे लाइ खणी ईंदो, हमेशह ई तव्हां सां गॾु रहंदो। अॼु बि असां सां बहितरीन महिमान गॾु हूंदा जिन सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिहत जे बारे में। अच्छा, सिहत खे जेतिरो असीं फोकस में रखूं, सिहत जे बारे में जेतिरो ॻाल्हायूं, ओतिरो शायदि असांखे लॻंदो आहे असीं बैक पिया थींदा वञूं। छो त असीं जीअं पंहिंजी लाइफ में बिज़ी थी विया आहियूं, जीअं असीं पंहिंजी लाइफ में मगन थी विया आहियूं, उन खां पोइ बीमारियुनि, खोड़ सारी बीमारियुनि असां ते अटैक करे वरितो आहे। अटैक जी जीअं ॻाल्हि यादि आई त अटैक, हार्ट अटैक कॉमन थी वियो आहे। ईअं ई कैंसर जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि असांखे ख़बर न आहे, पर कैंसर जी बीमारी बि आम थींदी पई वञे। इन खां अलावा जेको असीं खाधे पीते जो इस्तेमालु कयूं था पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में, रोज़ानो असीं छा खाऊं था, असांखे छा खाइणु खपे, पाणी कीअं कहिड़ो पीअणु खपे, केतिरो पीअणु खपे, असीं उन जो बि पंहिंजो ख़्यालु न आहियूं कंदा। ऐं असीं को बि पाणी किथां पाणी खणी करे जेको बॉइल न हुजे, जेको सिहत लाइ हानिकार हुजे, उहो बि पी वठंदा आहियूं। ऐं उन खां पोइ असां ते केतिरियूं डिज़ीज़िस हमला कंदियूं आहिनि, वी डोंट नो अबाउट इट। पर इन बारे में असांखे नॉलेज हुजणु खपे। जीअं असीं घर में पाणी बॉइल करे पीअंदा आहियूं या वरी फिल्टर थियल पाणी घुराईंदा आहियूं, त इहो असांजे लाइ सही आहे। जेको टैंकी में पाणी आहे ऐं असीं उहो ई मोटरुनि सां मथे चाढ़े करे ऐं असीं उहो पाणी वापरायूं था, पीऊं था, इन सां केतिरियूं बीमारियूं असांखे लॻी सघनि थियूं, केतिरा जीवड़ा असांखे घेरे सघनि था ऐं इन सां कहिड़ियूं बीमारियूं, ख़तरनाक बीमारियूं पैदा थियनि थियूं। चलो इहे त थी पाणीअ जी ॻाल्हि, पर छा असीं खाधे पीते जो इस्तेमालु करणु वक़्तु सोचींदा आहियूं त असीं कहिड़ो खाधो खाई रहिया आहियूं? हिन मौसम में असीं बार बार रिपीट कंदा आहियूं इहा ॻाल्हि त मौसम जूं सब्जियूं, मौसम जा फ्रूट्स खाइणु खपनि। जीअं असीं चवंदा आहियूं त गोगड़ूं असांजे ॿारनि खे घटि पसंदि आहिनि, पर छा असांजे ॿारनि खे इहा ख़बर आहे या असां पाण खे ख़बर आहे त विटामिन सी, विटामिन ए गोगड़ू में शामिलु आहे, शलजम जंहिंखे चवंदा आहिनि, उन्हनि में शामिलु आहे ऐं उहे स्किन खे, असांजी स्किन खे तरोताज़ा कनि था। ऐं ईअं खोड़ सारियूं ॿियूं सब्जियूं जीअं पालक आहे, उन में आयरन मौजूदु आहे। छा असीं खाईंदा आहियूं? ईअं ई जीअं मुसंबी जो जूस आहे या वरी असीं नारंगी उनखे चऊं, नारंगी जो जूस आहे, उहो असांजे लाइ विटामिन सी जो कमु करे थो। असांजे छा ॿारनि खे इहे शयूं पसंदि आहिनि या असीं पाण ई हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं अगरि उनखे इस्तेमालु कयूं त केतिरो न बहितर थी सघूं था, केतिरियूं न बीमारियूं असां ते अटैक करण खां परे थी वेंदियूं। या वरी कमंद जो जूस केॾो फ़ाइदेमंद आहे। असीं ॾिसूं था त ठेला लॻल आहिनि ॿाहिरि, कमंद जो जूस असांखे हर स्टॉप ते मिले थो, असीं उहो पीअण लाइ तयारु न आहियूं। हेपाटाइटिस सी वारा मरीज़ कमंद जो जूस पीअण सां केतिरो फ़ाइदेमंद उन्हनि लाइ थी सघे थो। या वरी ख़ासि करे ॿार खे जॾहिं पीलियो थी वञे त डॉक्टर्स दवाउनि खां वधीक घरेलू टोटका ॿुधाईंदा आहिनि, इंग्रीडियंट्स ॿुधाइनि था त ही तव्हां शयूं ॿार खे खारायो, जंहिंमें पहिरियां आहे कमंद जो जूस, ॿियो आहे खीरो, तव्हां ॿार खे साई सब्ज़ी खारायो यानी कि मटर खारायो। ॿार जो पीलियो सही थी सघे थो 70% इन्हनि शयुनि सां। छा असीं घर जूं जेके रेमेडीज़ आहिनि उहे असीं अपनाईंदा आहियूं, असीं खाईंदा आहियूं? बिल्कुलु बि न, बल्कि डॉक्टर्स ॾे वेंदा आहियूं। असीं दवा खाइणु त पसंदि कयूं था, पर पंहिंजी रूटीन में खाइण पीअण खे चेंज नथा कयूं। जीअं कोल्ड ड्रिंक जो इस्तेमालु, हिकिड़ी कोल्ड ड्रिंक में 13 चमचा, 13 स्पून्स जेके आहिनि उहे शुगर मौजूदु हूंदी आहे। छा असीं कोल्ड ड्रिंक खे अवॉइड कंदा आहियूं, बल्कि असीं कंहिंजी पार्टी में, कंहिंजी शादी में वेंदा आहियूं त ॿ कोल्ड ड्रिंक्स बि असीं पीअणु पसंदि कंदा आहियूं। चांहि जो घणो इस्तेमालु नुक़सानकार आहे, असांजो खून सुकाए थी चाहे, पर असीं उनखे बि अवॉइड न कंदा आहियूं। इहे खोड़ सारियूं शयूं आहिनि। जीअं जंक फूड जी असीं ॻाल्हि कयूं, जंक फूड त आहे ई असांजे लाइ हानिकार। ठीकु आहे,
कॾहिं कॾहिं खाऊं था, कॾहिं कॾहिं होटलिंग कयूं था, पर रोज़ानो जी बुनियाद ते जेके माण्हू होटलिंग कनि था या वरी पंहिंजी सिहत जो ख़्यालु नथा कनि, खाइण पीअण जो ख़्यालु नथा कनि, उन्हनि में मेन डिज़ीज़ जेका ॾिठी वई आहे उहा दिलि जी आहे, यानी कि माइनर हार्ट अटैक, यानी कि उन्हनि खे दिलि जी धड़कन उन्हनि जी वधी वञे थी, सहको थिए थो ऐं पोइ ख़बर पए थी त हिननि खे दिलि जी बीमारी थी वई आहे। ऐं दिलि जी बीमारी ईंदी जल्दी आहे, का बि बीमारी हुजे, असीं कंहिं बि बीमारी जी ॻाल्हि कयूं था त ईंदी जल्दी आहे, वेंदी आहिस्ते आहिस्ते आहे या वरी कॾहिं कॾहिं न वेंदी आहे। अगरि वेंदी आहे त इंसान खे गॾु खयूं हली वेंदी आहे। सो हार्ट अटैक ते अॼु असीं ॻाल्हाईंदासीं, असीं पंहिंजे प्रोग्राम में हार्ट डिज़ीज़िस ते ॻाल्हाईंदासीं त हार्ट डिज़ीज़िस जो रेशो पाकिस्तान में छो वधी वियो आहे। जॾहिं त असां वटि बहितरीनु इदारा बि कमु कनि था, NICVD बि कमु करे थी, खोड़ सारो कमु कनि था, असांजा डॉक्टर्स सुठा आहिनि, पोइ बि असीं केसिस में एतिरी वाध छो पिया ॾिसूं, जॾहिं त पहिरें ज़माने में माण्हू पंहिंजो ख़्यालु बि रखंदा हुआ ऐं एतिरियूं कॉमन शयूं बि न हुयूं, नई एतिरियूं खाइण पीअण लाइ का अवेलेबिलिटी हूंदी, नई वरी एतिरी नॉलेज हूंदी। अॼु AI जो ज़मानो आहे, असांजे हथ में मोबाइल जहिड़ो गैजेट आहे त असीं सभु कुझु ॾिसी सघूं था त असां ते कहिड़ी बीमारी केतिरी देरि ताईं कीअं हमलावर थी सघे थी, त असीं पाण खे महफ़ूज़ रखूं या असीं पंहिंजे ॿारनि खे कीअं महफ़ूज़ रखी सघूं था, या डॉक्टर्स खां असीं कहिड़ा सवाल करे सघूं था। उन वक़्तु एतिरी नॉलेज बि न हुई, पर बीमारियूं बि घटि हुयूं, या शायदि नॉलेज जे करे बीमारियूं घटि हुयूं, डॉक्टर्स ॾांहुं माण्हू न वेंदा हुआ, उन्हनि खां न पुछंदा हुआ, पर अटैक जी बीमारी कॾहिं कॾहिं ॿुधण में ईंदी हुई। ऐं हाणे जंहिंखे ॾिसो त माइनर अटैक, मेजर अटैक, दिलि जा वाल्व बंदि थियणु, स्टेन लॻण दिलि में सोराख़ जो हुजणु, या ॿियूं खोड़ सारियूं बीमारियूं। अच्छा, इन्हनि में रेशो सभ खां वधीक ॿुधायो पियो वञे त औरतुनि में आहे। दिलि जी बीमारी औरतुनि खे वधीक थिए पई, इहा छो पई थिए? इन खे रोकण जो तरीक़ो कहिड़ो आहे? छा असीं सिर्फ़ु वर्कशॉप कराए ई इन्हनि खे रोके सघूं था, अवेयरनेस ॾेई रोके सघूं था, या ॿिया के बि तरीक़ा असां वटि मौजूदु आहिनि? सो पुछंदासीं पंहिंजे महिमान खां, हलूं था पंहिंजे महिमान ॾांहुं। बहितरीनु डॉक्टर असां वटि अॼु मौजूदु हूंदा, तव्हांखे बि मिलाईंदासीं। नंढिड़े ब्रेक खां पोइ नंढिड़ी साही था वठूं ऐं पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ TV ते। असांजा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडी और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान, सिंध की शान। नाज़िम, ॻाल्हियूं कयूंसीं असीं इंट्रो में ही जीअं बीमारियुनि जूं, त हर इंसान जो जेको ऑर्गन आहे उहो पंहिंजी अहमियत पाण रखे थो। ज़ाहिर आहे असांखे अखि में ई कुझु हलियो वेंदो आहे त केतिरी तकलीफ़ थींदी आहे, या वरी हथ में सुई लॻी वञे त उनजी बि तकलीफ़, उनजो दर्द अलॻि हूंदो आहे, या वरी असांखे किडनी में स्टोन थिए पियो, या वरी ॿी का अहिड़ी बीमारी थिए पई त उनजी बीमारी जी तकलीफ़ अलॻि हूंदी आहे। असीं नॉर्मल ज़ुकाम खे ई बर्दाश्त न करे सघंदा आहियूं 1 खां 2 ॾींहं, त असीं हेॾी वॾी डिज़ीज़ यानी कि जेकी हार्ट डिज़ीज़ आहे उन खे असीं इग्नोर कीअं करे सघूं था। सो अॼु बहितरीनु असां वटि डॉक्टर मौजूदु आहिनि, असांजा महिमान, जिन सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं हार्ट डिज़ीज़िस ते, जेकी असांखे वधंदड़ रेशो पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में नज़र अचे पियो त हार्ट डिज़ीज़ जो रेशो छो वधी वियो आहे। आया ही असांजी पंहिंजी ग़लती आहे, या वरी असीं इन खे इग्नोर करे पंहिंजे पाण ॾे महिमान करे घुरायूं पिया कंहिं बि डिज़ीज़ खे। हार्ट डिज़ीज़ सां गॾु ॿियूं केतिरियूं ई बीमारियूं आहिनि जेके असांखे नित नयूं बीमारियूं असांखे ख़बर पवंदियूं आहिनि त हा ही बि बीमारी आहे, पर उहे असां ते इंसान ते जल्दी अटैक छो पियूं कनि? शायदि असांजी खाध खुराक सही न आहे, शायदि असांजो निंड आराम सही न आहे, या वरी ॿी का वजह आहे। पुछंदासीं पंहिंजे डॉक्टर खां। बहितरीनु महिमान असां वटि मौजूदु आहिनि जिन 22 साल सऊदी अरेबिया में कमु कयो आहे।
हाजिन जी ख़िदमत कई आहे ऐं हाजिन खे फैसिलिटेट कयो आहे हज दौरान। गॾोगॾु कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट एंड हार्ट फेल्यूअर स्पेशलिस्ट आहिनि अल्तमश हॉस्पिटल में ऐं ग्रेजुएट इन्हनि कई आहे चांदका मेडिकल कॉलेज मां 3 इयर्स कार्डियोलॉजी ट्रेनिंग एट NICVD कराची। वेलकम कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में डॉक्टर असदुल्ला ख़ान सुमरो साहब जिन खे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो डॉक्टर साहब? ठीकु आहियो? तबीयत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। छा पियो हले अॼुकल्ह कमकार में भला डॉक्टर साहब? छा ॾिसो पिया, कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि? बसि अॼुकल्ह त जाते काथे दिलि जी बीमारियुनि जे मुतालिक़ की माण्हू ॻाल्हाइनि था। फलाणो माण्हू उते गुज़ारे वियो, फलाणो माण्हू मस्जिद में कोलेप्स थियो, उते जेसिताईं अस्पताल पहुतो पहुचे मौत जो शिकार थी वियो। के माण्हू एम्बुलेंस में या घर में उन्हनि खे सीने में सूरु थियो जी ऐं रस्ते में पहुचंदे जेसिताईं अस्पताल पहुचे या मौत जो शिकार थी विया। त इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं असांजे पूरे मुल्क में जातों काथों इन क़िस्म जूं स्टोरीज़ टीवीअ ते, मीडिया ते, अख़बारुनि में जाते काथे इहे शयूं ईंदियूं ऐं लेकिन अनफॉर्चुनेटली एतिरा इहे जेके बम धमाका थियनि था जाते काथे, ख़ासि करे नौजवाननि में, लेकिन उनजो असरु कुझु नज़र नथो अचे त उनखे प्रिवेंट करण जे लाइ, उन्हनि खां बचण जे लाइ का अहिड़ी जामे पॉलिसी न त गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं क़िस्म जी का अहिड़ी पॉलिसी ऐं उहो आहे त उन्हनि खां कीअं बचिजे। ठीकु। न वरी असांजूं जेके मेडिकल काउंसिल्स आहिनि या असांजा फिज़िशियन्स, उन्हनि में अवेयरनेस कोन्हे का अञा ताईं बि। ऐं अवेयरनेस जो आलम इहो आहे जो जेकॾहिं तव्हां शादियुनि में या कंहिं दावतनि में वञो त असां एॾी वॾियूं प्लेटूं भरे गोश्त जूं ऐं खाधा खाऊं था ऐं राति जो 12 हिकु बजे जेके इहे खाधा खाई पोइ जॾहिं घर ते अचनि था त पोइ उन्हनि खे हार्ट बर्न ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा सिम्पटम्स थियनि था ऐं उन्हनि में अवेयरनेस एॾी घटि आहे जो उहे सम्झनि था त असां अॼु बिरयानी कोरमो खाधो आहे त उन बिरयानी कोरमे जे करे सीने में जलन थिए पई। जी। ऐं पोइ जेसिताईं तकलीफ़ एतिरी वधी थी वञे जो अस्पताल जेसिताईं पहुचनि था या त 2-3 ॾींहंनि खां पोइ पहुचनि था, उन वक़्तु जॾहिं ECG कजे थी त ख़बर पए थी त 3 ॾींहं पहिरियों उनखे ऑलरेडी हार्ट अटैक थी चुको आहे। ओहो। या के में पेचीदा थियनि था हार्ट अटैक, उन में हार्ट फेलियर थो थी वञे, साके जी तकलीफ़ शुरू थी वञे, दिलि जी धड़कन जेका आहे सा उहा ग़ैर मुंतज़िम थी वञे ऐं त अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रॉब्लम्स जेके आहिनि। लेकिन उन्हनि खे बचाव जे लाइ असां अञा ताईं बि, इहा हाणे जी ॻाल्हि न आहे, छाजे करे त असां त इहे हार्ट अटैक ऐं इन क़िस्म जा प्रॉब्लम जेको हाणे मीडिया चए थी त नौजवान, लेकिन अॼु खां 90s में यानी 1995, 98 में मूं कोई 330 मरीज़नि जो हार्ट अटैक जी डेटा प्रेज़ेंट कई। त इहे उन ज़माने जी ॻाल्हि आहे, त हाणे जी न आहे। त हाणे ईअं सम्झो त सोशल मीडिया पुराणी बोतल में असां नओं शराब विधो आहे त को जेको आहे सो हार्ट अटैक जा नौजवाननि में वधी विया आहिनि। उन ज़माने में नौजवाननि में जेको आहे उहो वधी वियो, लेकिन अनफॉर्चुनेटली उनखे बि 30 साल गुज़री विया। उन्हनि 30 सालनि 25 में असां उन जी बचाव जे लाइ कोई ख़ासि जेको आहे कंहिं क़िस्म जो मनसूबो जेको आहे उहो कोन, ऐं न वरी पब्लिक में अवेयरनेस आहे माण्हुनि में। डॉक्टर असदुल्ला साहब, जीअं अवेयरनेस जी तव्हां ॻाल्हि कई, असीं ॾिसंदा आहियूं त वर्ल्ड लेवल ते हार्ट अटैक जी डिज़ीज़िस खे डिस्क्राइब कयो वञे पियो हिन वक़्तु, ऐं असां पाकिस्तान में बि ॾिसूं पिया त हफ़्तनि जा हफ़्ता या ॾींहंनि जा ॾींहं सेलिब्रेट कया वञनि था, अवेयरनेस ॾिनी वञे थी। छा माण्हू ॿुधणु चाहिनि था हिन ॻाल्हि खे? न, मां इहे चवंदुसि त हिकु त इहे जेके बीमारियूं आहिनि इहे रोज़ानो ॾिसो त 30-40 सिर्फ़ु NICVD हिकिड़े इंस्टीट्यूट में माना जेके उहे हार्ट अटैक सां पहुचनि था, हे उहो नंबर आहे 30-40। लेकिन केतिरा मरीज़ जिन खे हार्ट अटैक थिए थो ऐं उहे
रस्ते में ई मौत जो शिकार थी था वञनि या बिस्तर में ई मौत जो शिकार था थी वञनि, उहे त असां काउंट ई नथा कयूं त उन्हनि जी। त माना एतिरो मैग्नीट्यूड ऑफ प्रॉब्लम जेको रोज़ाने जे बेस ते आहे, सही। ऐं असां हुनखे साल में हिकिड़ो दफ़ो था यादि कयूं त अॼु वर्ल्ड हार्ट डे आहे, अॼु वर्ल्ड हार्ट फेलियर डे आहे, या हे हार्ट फेलियर जो वीक आहे। ऐं उन में बि जेके असां इहे शयूं अवेयरनेस जे लाइ जेके कयूं था, उन जी जेके ॿिया स्टेक होल्डर आहिनि, जीअं पब्लिक आहे, पब्लिक में असां उन्हनि में अवेयरनेस नथा। असां डॉक्टर्स पाण में वेही ऐं ॻाल्हियूं त कयूं था, वरी ॻाल्हियुनि करण खां पोइ उहे साॻा डॉक्टर जेके आहिनि हेॾियूं प्लेटूं भरे भरे जेको आहे उहो मानी खाइनि था, त असां कहिड़ो मैसेज था ॾियूं पिया कंहिंखे। सो इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी छाजे करे जो अमल नथा कयूं, असां पाण ई अमल नथा कयूं त ॿियनि खे कीअं जेको आहे असां उहो मुआशिरे में अमल करायूं। त इहे असांजे कम्यूनिटीअ जूं बीमारियूं आहिनि, मुआशिरे जी बीमारियूं आहिनि। इहे हाणे कोई अमीरनि ऐं ओल्ड एज जूं बीमारियूं न रहियूं, इहे हाणे नौजवाननि जूं ऐं ग़रीबनि जूं बीमारियूं थी वियूं आहिनि। इन्हनि खे असांखे डेली बेसिस ते, एवरी डे, रोज़ानो जो बेसिस ते असांखे इन्हनि बीमारियुनि जे मुतालिक़ पब्लिक में जेका आहे कम्यूनिटीअ में, असां सिर्फ़ु डॉक्टर्स, उहो डॉक्टर्स बि जेके जेकॾहिं अचनि था त ज़्यादातर खाने जे छाजे करे त उहे इंडस्ट्री उनखे स्पॉन्सर थी करे पई, फार्मास्यूटिकल डिवाइस इंडस्ट्रीज़ जेके आहिनि उहे। जेकॾहिं खाधो न हुजे त मां सम्झां थो त ज़्यादातर कोई बि डॉक्टर उन्हनि खे इन्हनि फंक्शन्स में ॿुधण लाइ कोई बि न अचे। त ज़्यादातर असां खाधे जे करे जेको आहे उहो इहे अहिड़ा क़िस्म जा उहे टॉक शो ऐं उहे जेके अरेंज कयूं था। लेकिन जेके ग्रास रूट लेवल ते पब्लिक में माण्हू छा था खाइनि, उन्हनि शयुनि ते असां माण्हुनि खे मना कयूं। सिगरेट, तंबाकू, क्रिस्टलाइज़, कोकेन, नशियावर चीज़ सॼी असांजे मुआशिरे में ॻोठनि ॻोठनि में जिते किथे फैलिजी वियूं, उन ते असां कोई अमल नथा कयूं पिया। बिल्कुलु। ऐं डॉक्टर साहब, मां तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां, पर डॉक्टर असदुल्ला साहब, इन्हनि अगरि ड्रग्स में तव्हां एड कयो कुझु खाइण जी शयुनि खे, त असीं छा उन्हनि ते फोकस कयूं था? छा उन्हनि सां बि इहे बीमारियूं वधनि थियूं, कोलेस्ट्रॉल वधे थो, दिलि ताईं पहुचनि थियूं इहे बीमारियूं? कीअं? हिन में त कोई शक न आहे त खाधे पीते जी जेका लाइफ स्टाइल आहे, अॻे त 3 वक़्त खाधो रूटीन हूंदी, त सुबुह जो माण्हू सुठो नाश्तो कंदा, जी, मंझंदि जी मानी रिलेटिवली थोड़ी वधीक घटि नाश्ते खाऊं, ऐं राति जो खाधो माण्हू सादो खाईंदा। हाणे उनजी रिवर्स थी वियो आहे। हाणे असां राति जो खाधो जेको आहे, असांजी नाश्तो जेको आहे उहो राति जे खाधे खां शुरू थो थिए। जी, राति जो खाधो जेको आहे उहो असां वॾियूं वॾियूं प्लेटूं गोश्तनि जूं, कढ़ाइयूं, कौरमा ऐं इन्हनि जूं भरे भरे जेका उहे प्लेटूं असां खाऊं था। ऐं नाश्ते जो कंसेप्ट ख़तमु थी वियो आहे, नाश्ते में कोई उते ई कोन थो, या पापो, डबल रोटी, चांहि, इन क़िस्म जा बिस्किट ॿोड़े ऐं असां नाश्तो कयूं था। मंझंदि जी मानी कोई खाए थो, कोई नथो खाए, हर को माण्हू पंहिंजे कमकार में। राति, सॼी राति माण्हू खाइनि था, एक्टिविटी बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। अॻे न त सुबुह जो माण्हू सवेरो उथी वॉक कंदा, हाणे उहा सुबुह त थिए ई नथो हाणे। जी, अॻे त जेकॾहिं कंहिंखे सिज जेकॾहिं उभरी वञे ऐं पोइ जेकॾहिं उथे त हुनखे निभाग जी निशानी माण्हू, जी, हाणे त हिते त निभाग जी निशानी ते सॼो ॾींहुं माण्हू जेको आहे उहो सुम्ही गुज़ारनि था माण्हू, निंड ऐं हुनजी। तंहिंजे करे लाइफ स्टाइल असांजी ॾाढी ख़राबु थी वई आहे, ऐं ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी थी वञे ऐं थींदी वेंदी अञा बि। त अञा दिलि जा जेके इहे मसइला, जेके प्रॉब्लम्स आहिनि, इहे अञा वधंदा, ऐं नौजवाननि में ख़ासि करे। छाजे करे त नौजवान नसल जेका आहे असांजी, जेका आहे उहा बिल्कुलु ई जेका आहे उन्हनि में बिल्कुलु इन्हनि शयुनि जी अवेयरनेस ई कोन्हे का। जेकॾहिं अवेयरनेस आहे बि त उहे इन ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई न आहिनि। उन्हनि ते अञा बि इहो मुगालतो आहे त इहे दिलि जूं बीमारियूं त वॾनि माण्हुनि जूं, ऐं दिलि जूं बीमारियूं जेके आहिनि से उहे ओल्ड एज जूं बीमारियूं आहिनि। सही। असां नौजवान आहियूं, मां ठीकु आहियां, मूंखे काई तकलीफ़ न आहे, मां हिन महिल ताईं 5 फ्लोर ते चढ़ी थो वञा, त हुनजी हिकिड़े ॾींहुं 5 फ्लोर ते चढ़ी थो वञे माण्हू, ॿिए ॾींहं ते ख़बर पई त हार्ट अटैक सां अस्पताल में दाख़िल थो थी वञे। त इहे पुराणियूं जेके कंसेप्शन्स आहिनि ऐं मिथ्स आहिनि, इन्हनि खे असांखे ख़तमु करिणो पवंदो, सम्झणो पवंदो ऐं खाधनि खे बि रोकणो पवंदो त जीअं असांजी दिलि सिहतमंद रहे। बिल्कुलु तव्हां चयो, बिल्कुलु सही। जानवर जेको आहे उहो वधीक था खाऊं, गाह घटि था खाऊं।
जॾहिं त असांखे गाहु जेको आहे उहो गाहु माना सब्जियूं फ्रूट असां त लकी आहियूं असांजे मुल्क में इहे सभु शयूं एॾियूं सस्तियूं आहिनि जो दुनिया में माण्हू तसवुरु नथा करे सघनि जी एॾियूं त सब्जियूं ऐं पंहिंजो फ्रूट्स वग़ैरह सस्ता ऐं जिते किथे अवेलेबल आहिनि लेकिन कोई जेकॾहिं खाइनि था त माण्हू वरी पोइ खाधे खां पोइ फ्रूट ऐं सभु इहे सभु शयूं जेके आहिनि फ्रूट वग़ैरह खाधे खां पहिरियों खाइबियूं आहिनि बिल्कुलु इहो ॾिठो वियो आहे हमेशह असीं जॾहिं बि मानी खाईंदा आहियूं मानी खां बाद में कोई बि फ्रूट खाईंदा आहियूं इन जो कॉन्सेप्ट छा आहे डॉक्टर साहब थोरो क्लियर कजो पहिरीं फ्रूट खाइणु खपे मानी खां या पहिरियों फ्रूट खाइणु खपे उहो इन जे करे जो जेको ख़ाली पेट हूंदो आहे ख़ाली पेट ते जेकॾहिं तव्हां फ्रूट खाईंदव त उन में फ्रूट में जेके मिनरल्स आहिनि विटामिन्स आहिनि उहे हिकु त एब्ज़ॉर्ब थींदा ॿियो उन में फाइबर आहे टियों उहो आहे जो तव्हांजो पेट थोरो भरबो त ताकी तव्हां खाधो घटि खाई सघो कंसेप्ट इहो आहे पर असां पहिरियों गोश्त ते अमलो कई गोश्त सां हेॾो त पोइ फ्रूट जी जॻह ई नथी बचे पोइ उनजे मथां असां आइस्क्रीम जो पूरो ढुंगो खाई था वञूं पिया फ्रूट कोई नथो खाए अच्छा इन्हनि सां बीमारियूं कहिड़ियूं वधनि थियूं नाज़रीन पुछंदासीं असीं पंहिंजे डॉक्टर साहब खां वठूं था नंढड़ो ब्रेक तव्हां केॾा न वञिजो वापसि था अचो वेलकम बैक नाज़रीन वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़ ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते असांजा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय टपाल मेज़बान जश्न जमालो शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ुएब चांडे और राजा मेमन से टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी सो पीते रहें टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय जी नाज़रीन ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू ऐं डॉक्टर असदुल्ला ख़ान साहब जन असां सां मौजूदु आहिनि दिलि जी बीमारियुनि ते असीं अॼु फोकस कयूं पिया ॻाल्हि ॿोल कयूं पिया जंहिंजी ज़रूरत आहे अॼु वक़्त जी ज़रूरत आहे छो त नौजवाननि खे अटैक पवणु हिकिड़ो वॾो अलमियो आहे जंहिं ते असीं अॼु न पिया सोचूं पर सोचण जी ज़रूरत आहे अच्छा इन खां पहिरीं जॾहिं असीं नौजवाननि जी ॻाल्हि कंदा आहियूं त असीं औरतुनि ते ॻाल्हाइणु ज़रूरु चाहींदासीं डॉक्टर असदुल्ला साहब मां तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि औरतुनि जे हवाले सां औरतुनि में डिज़ीज़िस जल्दी अची वेंदियूं आहिनि चाहे उहा का बि डिज़ीज़ हुजे हाणे अचूं था हार्ट जी डिज़ीज़िस ते त उन खां पहिरीं छा सहके जो थियणु सहके जो वधणु ऐं पघर अचणु छा इहा बि औरतुनि में दिलि जे बीमारीअ जी का अलामत थी सघे थी या इनखे सिर्फ़ु असीं BP में काउंट करे सघूं था ऐं लीमू पानी पी करे पाण खे सही करे सघूं था जी दिलि जूं जेके बीमारियूं आहिनि हिकु त उहा का हिकिड़ी बीमारी कोन्हे का सही दिलि जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि ऐं सभ खां घणियूं जेके बीमारियुनि जी जेका हिकिड़ी वबा जी सूरत में जेका हिन वक़्तु जेका आहे जंहिंजे करे मौत जी शरह जेका आहे उहा काफ़ी घणी वधी वई आहे उहे आहिनि असांजी दिलि जे शरियाननि जूं बीमारियूं ठीकु जंहिंमें हार्ट अटैक आहे हार्ट फेलियर आहे दिलि जी धड़कन बंदि थियणु कार्डियक अरेस्ट आहे या ओचितो मौत आहे दिलि जी बीमारियुनि जे करे अचानक जेको आहे उहो मौत जो मरीज़ जेके शिकार थियनि था इहे सभई बीमारियूं आहिनि त शरियाननि जूं बीमारियूं लेकिन हर मरीज़ में उन जी प्रेज़ेंटेशन जेका आहे उहा मुख़्तलिफ़ आहे किन खे सीने में सूर जे करे हार्ट अटैक ऐं अंजाइना थिए थो कंहिंखे साके हार्ट फेलियर जे करे साके जी बीमारी थिए थी कि अचानक बेहोश था थी वञनि पिया ऐं उहो वरी कार्डियक अरेस्ट थी आहे ऐं के इहो आहे त चङा भला राति जो सुम्हिया सुबुह जो उन्हनि खे जाॻायो त उते उथिया ई कोन उहे त इहे हर मरीज़ में मुख़्तलिफ़ जेके आहिनि औरतुनि में अञा बि ईअं आहे पहिरियों बि अॼु खां जेको 20 साल 25 साल पहिरियों मूं सिविल अस्पताल में डेटा पंहिंजी हार्ट अटैक ते जमा कई त उन वक़्तु बि औरतुनि में दिलि जूं बीमारियूं 5 गुना यानी 5 टाइम्स उहे घटि हुयूं बनिस्बत मर्दनि में ठीकु
ऐं ख़ासि करे जेके दिलि जी शरियाननि जूं बीमारियूं, हार्ट अटैक ऐं इन्हनि जूं बीमारियूं, शरियाननि जूं बीमारियूं जेके आहिनि से औरतुनि में उन वक़्तु बि घटि हुयूं, हाणे बि अञा घटि आहिनि। घटि आहिनि जी। पर औरतुनि में जेको आहे वरी दिलि जे वालनि जी, ख़ासि करे असांजे ॿाहिराणियुनि में जेको आहे, जिते ॿाहिराणियुनि जा माण्हू सम्झंदा त दिलि जी बीमारियूं वरी ॿाहिराणियुनि में काॾों थींदियूं। बिल्कुलु वॾे माण्हू जी बीमारी काउंट कई वञे थी। तंहिंजे करे इहो जेको मिथ्स आहिनि त ॿाहिराणियुनि में असां वटि हर शइ जेका आहे, खाधो पीतो जेको कुझु आहे उहो ख़ालिस आहे, त असां में दिलि जी बीमारियूं जेके आहिनि न, असां वटि वरी उते जेको ॿाहिराणियुनि में जेको आहे उहो रोमेटिक फीवर जी, बुख़ार जेको आहे, ठीकु, संदनि जो सूरु, बुख़ार, गले में तकलीफ़, इहे टे शयूं रोमेटिक फीवर जूं जेके आहिनि कार्डिनल साइंस आहिनि। लेकिन प्रॉब्लम इहो आहे जे जिते उहे नौजवाननि में, ॿारनि में, 5 सालनि 10 सालनि जे स्कूल गोइंग ॿारनि में, छाजे करे त असां वटि जॉइंट फैमिली सिस्टम आहे, ओवर क्राउडिंग आहे, स्कूलनि में ओवर क्राउडिंग आहे, हिकिड़े ॿार खे थिए थो त ॿिए में फैलिजे थो उहो। जी। त हाणे इहो जेको स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन जे करे रोमेटिक फीवर जी बीमारी थिए थी, त उनखे तशख़ीस करण जे लाइ असांजे इस्पतालनि में अञा बि एॾियूं सुठियूं सहूलियतूं कोन्हनि के। अच्छा। ऐं उहे सुठियूं सहूलियतूं न हुजण जे करे उन्हनि जूं तकलीफ़ जेका आहे, जोड़नि जो सूरु जेको आहे, बुख़ार जेको आहे, उहो आम दवाउनि सां त ठीकु थो थी वञे, लेकिन उन जा जेके असर आहिनि उहे दिलि जे वालनि ते जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता थींदा था रहनि। ठीकु। लेकिन मरीज़नि खे उन वक़्तु उन्हनि जी का ख़बर न हूंदी आहे, ऐं पोइ जॾहिं उन्हनि जा वाल तंग या लीक करणु शुरू कंदा आहिनि ऐं सहके जी तकलीफ़ शुरू थींदी आहे, त पोइ जॾहिं डॉक्टर ॾे वेंदा आहिनि, त पोइ बि डॉक्टरनि में उते एग्ज़ामिनेशन करण जो, ख़ासि करे औरतुनि जे मामले में, सही, छाजे करे त औरतुनि खे सही तरीक़े सां डॉक्टर एग्ज़ामिन न करण जे करे दिलि जे जेके वालनि जूं जेके बीमारियूं आहिनि उहे मिस थी वञनि। ख़ासि करे जेके माइट्रल वेल डिज़ीज़ आहे, माइट्रल स्टेनोसिस आहे, माइट्रल रिगर्जिटेशन जी बीमारी आहे, छाजे करे त इहे बीमारियूं जेके आहिनि जाते काथे हर को माण्हू 5-5, 10-10 हज़ार रुपया इको ते अफोर्ड नथो करे सघे, ऐं हर इस्पतालुनि में असांजे जाते काथे इको अवेलेबल न आहे। त हर कंहिं औरत खे, यंग औरत खे जेकॾहिं का सहके जी तकलीफ़ आहे या दिलि जी धड़कन जी तकलीफ़ आहे, त उहा वञी करे मुफ़्त में काथऊं गवर्नमेंट जे अस्पताल में इको कराए ऐं पतो करे सघे त उनखे दिलि जे वालनि जी तकलीफ़ आहे या न आहे। त इहे सभु शयूं आहिनि पंहिंजी जाइ ते, पर इन्हनि में काफ़ी घणियूं गैप्स आहिनि ऐं अवेयरनेस कोन्हे का, इन्हनि कंहिंजी बि शयुनि जी अवेयरनेस आहे न। तंहिंजे करे जेसि ताईं असां पंहिंजे क़ौम में इन्हनि शयुनि जी अवेयरनेस क्रिएट न कंदासीं, अहिड़े तरीक़े सां हामला औरतूं आहिनि, हामला औरतुनि में जेका पेरीपाटम कार्डियोमायोपैथी आहे, दिलि जे वालनि जी, जिन खे हमल खां अॻु में काई तकलीफ़ न हूंदी आहे, उन जा दिलि जा वाल, उहे जॾहिं हामला थींदियूं आहिनि त हमल जे दौरान उन्हनि खे इन क़िस्म जी, त पोइ ज़्यादातर औरतूं ऐं डॉक्टर सम्झनि था त उहे हमल जे करे आहिनि ऐं हामला थी आहे, हमल जे करे जिस्म में पाणी वधियो आहे, ॿार जो वज़न जेको आहे उहो वधण जे करे पेरनि ते सोज आहे ऐं सहके जी तकलीफ़ आहे, जॾहिं त उन्हनि में दिलि जूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं। लेकिन हिकिड़ी जेका बीमारी जेका सिर्फ़ु हमल सां ई मनसूब थींदी आहे, जेकॾहिं उहे हामला न थियनि त उहा बीमारी ॿिए कंहिं में बि कोन थींदी आहे। कहिड़ी बीमारी आहे? उनखे सॾिबो आहे पेरीपार्टम कार्डियोमायोपैथी, जंहिंजे करे दिलि जो गोश्त जेको आहे उहा बीमारी हमल जे आख़िरी ट्राइमेस्टर खां शुरू थींदी आहे ऐं हमल खां पोइ 5 महीननि जे अंदरि, माना आख़िरी महीने खां 5 महीननि जे अंदरि, इहे 6 महीना जेके आहिनि, इन्हनि 6 महीननि जे अंदरि पेरीपाटम कार्डियोमायोपैथीअ जी बीमारी जेका आहे उहा हमलावर थींदी आहे, जंहिंजे करे दिलि जो गोश्त कमज़ोर थींदो आहे। किन मरीज़नि में जेकॾहिं ताख़ीर थिए त तशख़ीस में त दिलि वधी वेंदी आहे, किन में दिलि अञा वधंदी न आहे। दिलि न वधण जे करे ज़्यादातर डॉक्टर उनखे नमूनिया ऐं ॿियूं इन्फेक्शन जूं बीमारियूं सम्झी करे इलाजु कंदा आहिनि, ऐं जेसि ताईं असां वटि पहुचंदा आहिनि त उहो बीमारियूं या त एॾियूं एडवांस थी वेंदियूं आहिनि जो लाइलाज थी वेंदा आहिनि, जे असांजूं नौजवान जेके धीअर ऐं भेनर असांजूं उहे मौत जो शिकार थींदियूं आहिनि, उन में मॉर्टेलिटी जेका आहे, जॾहिं त जेकॾहिं शुरूआति में उहा उनजी तशख़ीस थी, इलाज थिए, त उहे बीमारियुनि मां उहे रिकवर थी सघनि था।
लेकिन वरी पोइ उहे दवाऊं छॾे था ॾियनि पिया बिल्कुलु वरी ॿीहर जंहिंखे जेकॾहिं कोई पुटु कोन्हे को 2 धीअर आहिनि 3 धीअर आहिनि त पोइ पुट जे चकर में वरी ॿीहर उहे प्रेग्नेंट थी करे पोइ उहा ॿीहर जॾहिं प्रेग्नेंट थींदी त उहा बीमारी जेका बग़ैर हमल खां पहिरियों उहा थोरी स्टेबल कंपनसेटेड हूंदी आहे पर वरी हमला थियण जे करे वरी उहे जॾहिं अचनि थियूं सही त पोइ ॾाढो प्रॉब्लम्स इन सो ॾाढी इन्हनि शयुनि जी असांजे माण्हुनि में ॾाढी अवेयरनेस जी ज़रूरत आहे बिल्कुलु डॉक्टर असदुल्ला साहब जीअं तव्हां हामला औरतुनि जी ॻाल्हि कई उते तव्हां ॻाल्हि इहा बि कई त वॉल जो बंदि थियणु थी वेंदी आहे इहा बीमारी औरतुनि में हामला थियण खां बाद में छा इहा बीमारी वक़्तु सिर जॾहिं डिलीवरी थींदी आहे त डिलीवरी खां पोइ ऑटोमेटिकली ख़तमु थींदी आहे या औरतुनि खे पंहिंजी तशख़ीस ॿीहर कराइणु खपे जेके दिलि जे वालनि जूं जी औरतुनि में जेको हमल सां मनसूब जी जेके हार्ट फेलियर जो मेन जेके काज़िज़ आहिनि हार्ट फेलियर जो मक़सदु इहो आहे त साके जी बीमारी उन जा 2 मेन सबब आहिनि जी हिकिड़ो दिलि जो वाल तंग थियणु जंहिंखे माइटल स्टीनोसिस सॾिबो आहे जेको असांजे नौजवान औरतुनि में हमल जे दौरान सभ खां वॾे में वॾो सबबु आहे ऐं ॿियो जेको आहे उहो पेरीपार्टम कार्डियोमायोपैथी जंहिंमें दिलि जो गोश्त कमज़ोर थी वेंदो आहे ठीकु माइटल स्टीनोसिस में दिलि जो गोश्त जेको आहे उहो कमज़ोर न थींदो आहे दिलि जो वाल जेको आहे उहो तंग थींदो आहे जिन खे पहिरियों छाजे करे त माइटल स्टीनोसिस जेको आहे उहो हमल सां उनजो कोई हमल जे करे उनजो पुराणो जेको माइटल स्टीनोसिस जेको हमल खां पहिरियों वाल तंग हूंदो आहे उन वक़्तु उनखे अलामात न थींदा आहिनि सिम्टम्स न थींदा आहिनि जी लेकिन जेकॾहिं उहो वाल जेको आहे उहो शिदत सां बंदि आहे त पोइ हमल जे पहिरें महीने में ई उन्हनि खे हार्ट फेलियर जा अलामात यानी जेके साके जी तकलीफ़ थोरी हलचल करण सां साको थींदो ऐं ख़ासि करे जेको राति जो सुम्हण जी जी राति जो सिधो सुम्हण सां साको वधी वेंदो आहे खंघि थींदी आहे खंघि में बलगम में रतु ईंदी आहे किन खे उनखे असां टीबीअ जी बीमारी सम्झी करे टीबीअ जो इलाजु डॉक्टर करणु शुरू कंदा आहिनि या उनखे नमूनिया सम्झी करे एंटीबायोटिक वग़ैरह ॾींदा आहिनि या दम जी बीमारी सम्झी करे उनखे दम जो इलाजु कंदा आहिनि लेकिन असर में उहा दिलि जे वालनि जी बीमारी थींदी आहे तंहिंजे करे हामला औरतुनि में जेकॾहिं पहिरनि 3 महीननि जे अंदरि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा सिम्टम्स थियनि त सभ खां पहिरियों जेको आहे दिलि जे वाल ख़ासि करे दिलि जो माइटल स्टीनोसिस जेको आहे उहो जेको आहे उनजो शक ज़रूरु करे ऐं उनजे लाइ जेको आहे उहो ECG या एक्सरे इन्हनि में ख़बर न पवंदी आहे उनजे लाइ इको कराइणो पवंदो आहे जेकॾहिं फिज़िशियन स्किल आहे त उहो एग्ज़ामिनेशन में ई पर जेकॾहिं माइटल स्टीनोसिस माइल्ड आहे माना एॾो शिदत सां बंदि न आहे त पोइ उहो सिर्फ़ु इको ते डायग्नोस थींदो आहे बहितरीनु डॉक्टर असदुल्ला साहब जन असां सां गॾु मौजूदु हूंदा वठूं था नंढड़ी साही ऐं वरी पोइ वापसि था अचूं एक बार ॿीहर भरी कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी गेम शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ोहैब चांडी और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान सिंध की शान। नाज़रीन ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू जितां छॾियोसीं उतां ई डॉक्टर साहब खां पुछण जी कोशिशि कंदासीं सम्झण जी कोशिशि कंदासीं त असां कीअं पंहिंजे दिलि खे महफ़ूज़ रखी सघूं था। ॻाल्हाईंदासीं खोड़ सारा क्वेश्चन्स मूं वटि आहिनि पर इन खां पहिरीं जॾहिं दिलि जी तकलीफ़ थिए थी डॉक्टर असदुल्ला साहब ऐं असीं कंहिं बि सुठे हॉस्पिटल वञूं था त उते अॼुकल्ह इहो ॾिठो वियो आहे त खोड़ सारो इहा शइ कॉमन थी वई आहे त तव्हांजे दिलि में स्टेन लॻणी आहे एनी हाउ लॻणी आहे ऐं दिलि जी स्टेन लॻण खां पोइ बि इंसान जो उथी वेहणु घुमणु फिरणु उन दौरान सको थियणु तकलीफ़ थियणु थोरो ई हली करे इंसानु थकिजी पए थो माण्हू थकिजी पए थो ऐं चवे थो मां अञा ठीकु न आहियां स्टेबल न आहियां थियो पोइ इन स्टेन जो लॻाइण जो फ़ाइदो। ॾिसो दिलि जूं जेके शरियाननि जूं बीमारियूं आहिनि उन्हनि में दवाउनि खां अलावा 2 इलाज जा तरीक़ा आहिनि। हिकिड़ो शरियाननि खे एंजियोप्लास्टी करे खोले ऐं स्टेंट विझणु
ऐं ॿियो आहे बाईपास ऑपरेशन जेको आहे, इहे 2 तरीक़ा आहिनि। ऐं असांजे माण्हुनि में या डॉक्टरनि में, छाजे करे त डॉक्टर्स जेके आहिनि असांजा, उहे मरीज़नि सां अवेयरनेस कम्युनिकेशन नथा कनि। असांजो माण्हू जेको आहे उहो डॉक्टर वटि जॾहिं वञे थो उहो फ़ी त पूरी ॾिए थो, लेकिन डॉक्टर खां उहो कुझु ॻाल्हाए नथो सघिजे। हिकिड़ो कम्युनिकेशन गैप आहे। न डॉक्टर हुनखे पाण त एक्सप्लेन करण खां, यानी आई एम सॉरी लेकिन दिस इज़ माई ऑब्ज़र्वेशन, त असांजा डॉक्टर सम्झनि था त हू को DIG आहे ऐं जेको मरीज़ आहे उहो को हुनजो अर्दली आहे। उहो ईअं न आहे, मरीज़ बि हुनजो हिकिड़ो कस्टमर आहे, उहो पैसा ॾेई थो अचे, फ़ी ॾेई थो अचे ऐं हुनखे पूरो टाइम ॾियणु घुरिजे। लेकिन असां हुननि खे टाइम नथा ॾियूं। टाइम असां सिर्फ़ु एतिरो ॾियूं था जो प्रिस्क्रिप्शन लिखी हुनखे हथ में पकड़ाईंदा त इहे दवाऊं खाओ। त हिकु त इहो आहे। त पोइ माण्हू जेके आहिनि उन्हनि खे उहे सम्झनि था त असां जेकॾहिं 10 लाख रुपया स्टेन ख़र्चु करे स्टेन विझराया आहिनि त पोइ माना आर्शे ख़तमु थी वई। पर ईअं न आहे। जेकॾहिं को 15 लाख 20 लाख रुपया ख़र्चु करे बाईपास कराए थो अचे त उहो ईअं थो सम्झे त 20 लाख ख़र्चु कराए बसि असांजी बीमारी हाणे ख़तमु थी वई। त इहो जेको मिथ आहे, मुग़ालतो आहे, त इहे ईअं कहिड़े हद ताईं, काफ़ी हद ताईं इहो सही न आहे। जिन खे स्टेन पवनि था उन्हनि स्टेन में बि ॿीहर उहे बंदि थी सघनि था। उन्हनि स्टेन में बि ॿीहर हार्ट अटैक थी सघे थो। उहे स्टेन जेके अंजाइना जे करे विधा विया आहिनि ऐं उहे स्टेन हार्ट अटैक करे सघनि था, कार्डियक अरेस्ट करे सघनि था, हार्ट फेलियर करे सघनि था, दिलि जो गोश्त कमज़ोर थी सघे थो, दिलि जा वाल उन सां लीक थी सघनि था। त ईअं न आहे त असां जेके स्टेन मरीज़नि में विझूं था, पोइ जेकॾहिं मरीज़ ॿीहर उहा कंप्लेन खणी अचे थो त असां चऊं था त न, त हीअ असां त स्टेन विझी आहे, असांजो कमु ख़तमु थी वियो। हाणे जेकॾहिं तव्हांखे साके जी तकलीफ़ आहे त फिफड़नि जे डॉक्टर खे ॾेखारियो। पोइ उहो फिफड़नि जे डॉक्टर खे ॾेखारीनि था। उहे फिफड़नि जा डॉक्टर्स उन्हनि खे सम्झनि था त हिनखे दम जी बीमारी आहे, हे सिगरेट पीए थो, सिगरेट नथो छॾे। पोइ असां उन सिगरेट जे चकर में उन जी अॻिते जेके स्टेंट्स जूं जेके कॉम्प्लिकेशन्स आहिनि उन्हनि कॉम्प्लिकेशन्स खे असां देरि सां तशख़ीस थिए थी, देरि सां डायग्नोस थिए थो। त इहो अहिड़े ई तरीक़े सां बाईपास ऑपरेशन जेका आहे उहा जेकॾहिं कंहिं मरीज़ खे अंजाइना जी, बाईपास खां पहिरियों उनखे अंजाइना जी तकलीफ़ थींदी, त हाणे बाईपास खां पोइ जेको आहे या बाईपास जे दौरान कॾहिं कॾहिं हार्ट अटैक थींदो आहे। जॾहिं मरीज़ थिएटर खां वापसि ईंदो आहे उनजी ECG करे ॾिसो त उन में हार्ट अटैक जूं जेके आहिनि से उहे निशानियूं जेके आहिनि उहे ज़ाहिर थींदियूं आहिनि। त बाईपास जेका आहे ईअं न आहे त बाईपास जे करे हार्ट अटैक नथो थी सघे। बाईपास जे दौरान, बाईपास खां पोइ बि हार्ट अटैक माण्हूअ खे थी सघे थो ऐं बाईपास खां पोइ बि माण्हुनि खे, स्टेन पवण खां पोइ बि माण्हुनि खे दिलि जे गोश्त जी जेका कमज़ोरी, जंहिंखे हार्ट फेलियर सॾिजे थो, या दिलि जो हिकिड़ो वाल जेको आहे उहो लीक कंदो आहे, जंहिंखे माइट्रल रिगर्जिटेशन सॾिबी आहे। उहा माइट्रल रिगर्जिटेशन जेका आहे उहा स्टेन जे पवण खां पोइ बि उनजी कॉम्प्लिकेशन जे करे थी सघे थो, या जेको आहे बाईपास खां पोइ बि जेको आहे उन्हनि खे दिलि जे वाल जी लीकेज जे करे दिलि जे साके जी बीमारी थोरी हलचल कंदा साको। मरीज़ चवंदा त डॉक्टर साहिबु पहिरियों त मां काफ़ी हलंदो हुउमि, इन खां अॻु में मूंखे हलंदो हुउमि त पोइ मूंखे अंजाइना थींदो, हाणे त मां वेठे वेठे जेको आहे उहो लेटे लेटे बि जेको आहे उहो साके जी तकलीफ़ थी थिए। पहिरियों मूंखे सूरु थींदो हो, हाणे मूंखे सूर सां गॾोगॾु साको थो थिए, राति जो लेटी नथो सघां, बेहोशी जा दौरा था पवनि ऐं के मरीज़ जेके आहिनि से मौत जो शिकार था थी वञनि उन खां पोइ। त बाईपास कराइण खां पोइ बि, स्टेन लॻण खां पोइ बि माण्हू चवनि था त असां 10 ॾींहं अॻु में जेको आहे स्टेन लॻारायो त पोइ हाणे मौत जो शिकार छो थियो। त उन्हनि जी पेचीदगियूं थींदियूं आहिनि ऐं इहे ज़हन में रखणु घुरिजनि। इहे न सिर्फ़ु मरीज़ ऐं उनजे अज़ीज़ रिश्तेदारनि खे इन्हनि शयुनि जे बारे में मालूमात हुजणु घुरिजे त स्टेन या कोई बाईपास बीमारी जो कोई क्योर न आहे, त को बीमारी जेका आहे उन्हनि जूं पंहिंजूं कॉम्प्लिकेशन्स आहिनि, पेचीदगियूं आहिनि ऐं डॉक्टर्स जेके ऑपरेशन्स कनि था, एंजियोप्लास्टी कनि था, उन्हनि खे बि इन्हनि जे बारे में जेको आहे उहे सिर्फ़ु पाण खे फिरौन न सम्झनि त मां त ऑपरेशन कई, मुंहिंजी त का कॉम्प्लिकेशन
थी थी नथी नथी सघे। सघे जी सही हाणे त इन्फेक्शन जेके आहिनि से स्टनल जा इन्फेक्शन्स थियनि था ओ माय ऐं डॉक्टर्स उहे सर्जन्स जा चक्कर लॻाए त डॉक्टर उनजे इन्फेक्शन्स खे सही तरीक़े सां ट्रीट नथा करे सघनि। अच्छा उनखे मरीज़ सिर्फ़ु एंटीबायोटिक जी। ॾेई घर मोकिले था अचनि, जेको ग़लति आहे। ग़लति आहे। अच्छा मरीज़ पंहिंजी केयर स्टेन लॻाइण खां पोइ या बाईपास करण खां पोइ कीअं थो करे सघे? हिकु त दवाऊं खाइण आहे टाइम टू टाइम, इन खां अलावा छा करे सघनि था जीअं पाण खे ॿीहर हॉस्पिटल वञण खां बचाए सघनि? हा, इहो तव्हांजो सुवालु ॾाढो सुठो आहे। हिकिड़ो त नंबर 1 दवाऊं, छाजे करे दवाऊं इन्हनि में हिकिड़ी दवा अहिड़ी थींदी आहे जीअं एस्प्रिन आहिनि, जी क्लोपिडोग्रेल, इन्हनि जी कॉम्बिनेशन थींदी आहे ऐं इहे इन्हनि खे असां ड्यूअल एंटीप्लेटिलेट सॾिबो आहे। छाजे करे त स्टेन जेके विझंदा आहियूं त उन्हनि में स्टेन थ्रोम्बोसिस या इन स्टेन रीस्टिनोसिस थींदो आहे। इन स्टेन रीस्टिनोसिस देरि सां थींदो आहे ठीकु ऐं स्टेन थ्रोम्बोसिस जेको आहे उहो जल्दी थी इवन एंजियोप्लास्टी जे 24 कलाकनि जे अंदरि अस्पताल जे अंदरि बि थींदो आहे या महीने जे अंदरि थींदो आहे या साल ऐं साल खां पोइ स्टेन थ्रोम्बोसिस बि। त उन जे लाइ असां हिकिड़ी दवा जेका ॾींदा आहियूं स्टेन थ्रोम्बोसिस खां बचण जे लाइ, असां जेका दवाऊं माण्हू मरीज़ अस्पताल में दाख़िल थियनि था उहे दवाउनि जो हिकिड़ो सम्झनि था त ॿियनि बीमारियुनि वांगुरु इहो हिकिड़ो महीनो या 2 महीना इहो कोर्स आहे। उहो दवाउनि जो खाई करे 2 महीना दवा बंदि था करे छॾनि, ठीकु ख़बर न आहे उन्हनि खे त इहे स्टेन उनजा बंदि थी वेंदा। इहे दवाऊं ॿाहिरनि मुल्कनि में इहो आहे त उहे दवाऊं मरीज़ खे, हिते त माण्हू पैसनि सां वठनि था, पोइ उहे महांगियूं आहिनि, घणनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे का, उहे महांगियूं अफोर्ड नथा करे सघनि, छॾे था ॾियनि। त उहे दवाऊं जेके स्टेन थ्रोम्बोसिस खां बचण जे लाइ आहिनि उहे डॉक्टरनि जो कमु आहे त जेके एंजियोप्लास्टी कनि था या जेके फैमिली फिज़िशियन्स आहिनि जिन वटि एंजियोप्लास्टी खां पोइ डॉक्टर उन में पाड़े में डॉक्टरनि खे ॾेखारनि था फैमिली फिज़िशियन्स, उन्हनि खे उहे जेके दॿा आहिनि दवाउनि जा उहे उन्हनि खे खोले ऐं ॾेखारिजनि त हीअ दवा जेका आहे इहा हिकिड़ी दवा जेका आहे 6 महीननि लाइ 1 साल जे लाइ डिपेंड करे थो त कहिड़े क़िस्म जो स्टेन पियल आहे, उन्हनि खे ॾेखारनि सम्झाइनि त हीअ दवा बंदि नाहे करणी जी। ऐं इहे जेके मिथ्स आहिनि त दवा जो कोर्स ख़तमु थी वियो त दवाऊं बंदि करे छॾियो जी। ॿिए नंबर ते आहिनि त इहे जेके बीमारियूं पैदा थियूं आहिनि, शरियानियूं बंदि थियूं आहिनि, उन्हनि जो सबबु छा हो? उन्हनि जो सबबु जेकॾहिं सिगरेट, तंबाकू नोशी, क्रिस्टलाइज़ कोकेन आहे त महिरबानी करे उहे बंदि करे छॾियूं। ठीकु जेसि ताईं उहो सिगरेट तंबाकू इहे शयूं बंदि न कंदा त उन्हनि खे भले केतिरा बि स्टेन विझणा आहिनि, भले बाईपास केतिरी बि ग्राफ्ट लॻाइनि, कहिड़ा बि क़िस्म जा ग्राफ्ट लॻाइनि, लेकिन उहे ॿीहर बंदि थींदा ऐं थी सघे थो पोइ तव्हांखे मोहलत बि न मिले अस्पताल पहुचण जी। तंहिंजे करे सिगरेट, तंबाकू, क्रिस्टलाइज़, कोकेन, शराब नोशी इहे सभु शयूं बंदि कनि ऐं उन खां अलावा जेकॾहिं उन्हनि खे ब्लड प्रेशर जी, शुगर जी तकलीफ़ आहे उन ते कंट्रोल कनि, वॉक कनि, खाधे ते कंट्रोल कनि। जेकॾहिं इहे सभु शयूं न कंदा त पोइ उहे स्टेन या उहे बाईपास ऑपरेशन उहे उन्हनि जो साथ न ॾींदियूं ऐं उहे स्टेन्स ॿीहर बंदि थींदा, जल्दी बंदि थींदा। उहे बाईपास ऑपरेशन जा जेके ग्राफ्ट्स आहिनि उहे जल्दी बंदि थींदा ऐं उहे ॿीहर बंदि थींदा ऐं ॿीहर ऑपरेशन जी ज़रूरत ॿीहर स्टेन जी ज़रूरत पवंदी, ॿीहर तव्हांखे 10 लाख रुपया ख़र्चु करणा पवंदा। त इहो तव्हां उनखे हिकिड़ो आसान अहिड़े तरीक़े सां न सम्झो त को दिलि जी बीमारियूं, स्टेंट ऐं बाईपास इहो कोई मां ॿीहर कराईंदुसि, मां वटि पैसा आहिनि, मां वटि या वरी फ्री में इलाज थिए पियो त फ्री में कराए वठूं था जल्दी में। इहे जेके शयूं इहे दिमाग़ूं असांखे कढणी पवंदियूं जेकॾहिं असां दिलि जी बीमारियुनि सां मुक़ाबिलो करणु चाहियूं था। या हिकिड़ी जंग आहे, उहा जंग अकेलो माण्हू नथो लड़ी सघे, इन जे लाइ सभु जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि या जेके दवाउनि जा ख़र्चा बर्दाश्त करण वारा अदारा आहिनि या जेके कंपनियूं आहिनि जेके पंहिंजे मरीज़नि खे, पंहिंजे एम्प्लॉइज़ खे इहा सहूलियत ॾियनि थियूं, उन्हनि सभिनी खे इन्हनि शयुनि जे बारे में जेका आहे मालूमात हुजणु घुरिजे त उहे सिगरेट, तंबाकू नोशी, खाधे पीते में परहेज़, वॉक, निंड, इहे सभिनी शयुनि ते अमल करणो पवंदो। सिर्फ़ु स्टेन ते जेको आहे उहो गुज़ारो न कनि, सिर्फ़ु स्टेन ते गुज़ारो न कनि ऐं पंहिंजो ख़्यालु करणु ज़रूरी आहे। वठूं था नाज़रीन नंढड़ी साही, वरी वापसि था अचूं ऐं पोइ वरी ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू।
वेलकम बैक नाज़रीन, हिकु बार ॿीहर तव्हांखे भलीकार कयां थी मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी गेम शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट जोहेब चांडे और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान, सिंध की शान। डॉक्टर असदुल्ला साहब, ॻाल्हियुनि जो सिलसिलो तव्हां सां हिकु बार ॿीहर कंटिन्यू कयो था ऐं मां तव्हांखां सवाल ज़रूरु करणु चाहींदमि त असां वटि बहितरीनु इदारा आहिनि जेके कमु कनि था, फ्री ऑफ कॉस्ट कमु कनि था, माण्हुनि खे सहूलियतूं मुयसरु कनि था, पर माण्हुनि शायदि उनखे ग़लति तरीक़े सां यूज़ करणु शुरू करे छॾियो आहे। त असांखे थोरी बि तकलीफ़ आहे त असांखे स्टेन विझी छॾियो, असांजो बाईपास करे वठो या वरी असांजी दिलि ई तब्दील करे वठो ऐं असांखे हिन बीमारी खां छुटकारो ॾियारायो। हिकु त इहा ॻाल्हि आहे ऐं ॿी इहा ॻाल्हि, इन ॻाल्हि ते तव्हां गौर कंदा त असां पंहिंजे पाण खे पाण बीमारियूं ॾियूं पिया खाधे पीते सां ऐं ड्रग्स सां, छा चवंदा? इन में त कोई शक कोन्हे त असां बीमारियूं पाण ख़रीद कयूं था जी। बाज़ारि वञूं था, पंहिंजे हक़ हलाल जे पैसनि सां सिगरेट तंबाकू ख़रीद करे इस्तेमालु कयूं था ऐं तमामु घणो इस्तेमालु कयूं था। पंहिंजे पैसनि सां नशावर शयूं इस्तेमालु कयूं था त बीमारियूं असां पाण बाज़ारि में वञूं था, खाधे पीते में फास्ट फूड जी आउटलेट्स ते हर को माण्हू ॿ बर्गर, चार क़िस्म जा चिकन जा जेके पीसिस ऐं गोश्त इन क़िस्म जूं, वरी उनजे मथां आइस्क्रीम जा डोंगा भरे खाऊं था, कस्टर्ड, ॿियूं शयूं, मिठी शयूं ॾाढियूं घणियूं। हाणे ॿिन्ही जी इहे जेका कॉम्बिनेशन आहिनि इहे सभु बम आहिनि हिकिड़े क़िस्म जा, जेके असां कीअं हज़म कयूं था, ज़ाहिर हज़म नथा कयूं, जंहिंजे करे असांजो वज़न पोइ वधी थो वञे पियो ऐं पोइ इहे बीमारियूं जेके आहिनि से उहे थियनि थियूं। अदारनि जी जेतिरी क़दुरु ॻाल्हि आहे त इन में कोई शक न आहे त नेशनल इंस्टीट्यूट NICVD जंहिंखे सॾिजे थो, मां बि उते कमु कयो आहे ऐं तरबियत हासिलु कई आहे। मुंहिंजी शुरूआति जी जेका ट्रेनिंग पर 80s जे ज़माने में जी 1987 खां 89 ताईं मूं उते कमु कयो। उन ज़माने में NICVD अकेलो अदारो हूंदो जिते सॼे पाकिस्तान जा मरीज़ जेके आहिनि उहे दिलि जी बीमारियुनि जे इलाज जे लाइ उते ईंदा ऐं उते फ्रीअ में इलाजु थींदो ऐं उहो हिकिड़ो पूरे पाकिस्तान में हिकिड़ी प्रेस्टिजियस अदारो जेको आहे उनजी हिकिड़ी नालो हूंदो, उनजी इज़त हूंदी ऐं उन ज़माने में एॾियूं घणियूं सहूलियतूं न हुयूं। असां जॾहिं हार्ट अटैक जो इलाजु उन ज़माने में जेको हूंदो उहो जेकॾहिं हाणे जे माण्हुनि खे ॿुधाइजे त माण्हुनि खे खिल ईंदी त उन ज़माने में ईअं इलाजु थींदो। हाणे त असां वटि जंहिंखे सीने में सूरु थिए थो अस्पताल वञे थो, NICVD जो जाते काथे हिकिड़ो नेटवर्क जेको आहे ऐं इन जो क्रेडिट जेको आहे सिंध गवर्नमेंट या जेके बि अदारा आहिनि या जेके माण्हू उन्हनि जी फंडिंग कनि था, चाहे हुकूमत चाहे ॿिया जेके माण्हू फंडिंग कनि था, उन्हनि जे खे क्रेडिट ॾियणु घुरिजे, उन्हनि जे जी तारीफ़ करणु घुरिजे। छाजे करे त दुनिया में किथे बि, मां बि केतिरनि मुल्कनि खे इंक्लूडिंग सऊदी अरब में, उते बि हाणे फ्रीअ में इलाजु जेको आहे उहो ख़तमु थी वियो आहे। त इहो रोज़ानो जे बेस ते एॾो फ्रीअ में इलाज जी सहूलियतूं जेकॾहिं को अदारा ॾियनि था, जेके बि अदारा जेके उहे, त उन्हनि जो उन आहे ऐं इहे वॾी सहूलियतूं आहिनि ऐं इन जे करे। लेकिन उन में इहो आहे त उन सां बीमारियूं घटि बियूं न, छाजे करे त असां ख़र्चु जेको कयूं था उहो बीमारियुनि जे इलाज ते ख़र्चु कयूं था। त हाणे इलाज ते त असां ख़र्चु कयूं था। हाणे तव्हां जेकॾहिं हार्ट अटैक थिए थो ऐं इन जी प्राइमरी एंजियोप्लास्टी थिए थी, जेकॾहिं तव्हां NICVD या SICVD जेके अदारे में वञो था त मुफ़्त में थिए थो, स्टेन हुनखे मुफ़्त में लॻनि था हुनजी, तंहिंजे करे शायदि असां हुनजो क़दुरु नथा कयूं। उनजे मुक़ाबले में जेकॾहिं प्राइवेट अस्पताल में वञनि था, केतिरा ई अहिड़ा प्राइवेट अदारा आहिनि जिते उहा ई स्टेंट ऐं ऑपरेशन 10-20 लख रुपया, 30 लख रुपया उन ते ख़र्चु थियनि था। तंहिंजे करे जेकॾहिं को मुफ़्त में इलाज ते ख़र्चु करे थो, मुफ़्त में काई शइ दुनिया में न आहिनि। इहे पैसा असांजे अवाम जा ई पैसा आहिनि, इहे असांजा ई टैक्स जा उन्हनि जा पैसा आहिनि जेके हिकनि जमा थी ऐं असां ते उहे ख़र्चु थियनि था। लेकिन उनजो क़दुरु थियणु घुरिजे। लेकिन असां जेका शइ नथा कयूं, चाहे उहे अदारा, चाहे मरीज़, चाहे उनजो ख़ानदान,
उहो प्रिवेंशन ते असां अमल नथा कयूं, उन्हनि जे बचाव ते अमल नथा कयूं, सही अवेयरनेस ते ख़र्च नथा कयूं। तंहिंजे करे असांखे छाजे करे त इहे बीमारियूं ख़तमु न थींदियूं, इहे बीमारियूं अञा वधंदियूं, सही लेकिन असांखे जंगी बुनियाद ते जेको आहे इन्हनि जी लाइ पहिरियों अवेयरनेस, प्रिवेंशन खां अॻु में पहिरियों पब्लिक अवेयरनेस जेका आहे, माण्हुनि में अवेयरनेस त बाबा हीउ जेको तव्हां खाओ था, एॾो तव्हां खाओ था, एतिरो न खाओ, सही घटि खाओ, एतिरो खाओ जो खाधे जी असांखे एतिरी ज़रूरत आहे जो बसि ज़िंदा रही सघूं। जी लेकिन असां उन खां वधीक छाजे करे त असांजो क़ुर शरीफ़ में जेको आहे उन में बि इहो आहे त कुलू अशरबू व असरफू, माना खाओ पीओ लेकिन हद खां वधीक न, तजावुज़ न कयो, एक्स्ट्रा न खाओ एॾो घणो। असां आख़िरी शइ ते अमल कयूं था, तजावुज़ खां वधीक जेको आहे, जिते बि असां खाइण जो मौक़ो मिले थो खा करे मुफ़्त में जेको आहे, जेकॾहिं किथे दावत आहे, पार्टी आहे, शादियूं आहिनि त असां ॾाढो घणो खाऊं था, एॾो घणो न खायूं। ऐं ख़ासि करे गोश्त ते जेको टुटी पवणु आहे, ऐं वरी असांजा जेके नंढा ॿार आहिनि, डॉक्टर साहिब इन ॻाल्हि खे ज़रूरु कोट कंदासीं त असांजा नंढा ॿार अॼुकल्ह मच्छी नथा खाइणु चाहिनि, वॾो गोश्त बिल्कुलु बि नथा खाइणु चाहिनि, अवॉइड कंदा आहिनि त असांखे स्मेल अचे थी। छा इहे बि दिलि ते इफेक्ट कनि थियूं शयूं या न? ॾिसो न, हाणे असां ॿारनि खे, ॿारु जेको नंढो ॿारु आहे न, उनखे तव्हां नंढे लाइ खां वठी, जीअं हाणे मुंहिंजो नंढो ॾोहिटो आहे, जी इब्राहिम नालो आहे हुनजो, उनजी माउ जेका आहे उहा डेंटिस्ट आहे, डॉक्टर आहे, उहा सख़्तीअ सां पंहिंजे पुट खे खंडु, जंहिं शइ में खंडु आहे या लूणु आहे, न ॾींदी आहे कोई बि खाधो, उनजे खाधे में लूणु ऐं खंडु। माना हाणे इहो ट्रेंड आहे त मदर्स खे एजुकेट कयो त शुरूआति खां वठी ॿारनि खे मिठाण जी उहा टेस्ट डेवलप ई न थिए, माना 1 साल ताईं तव्हां उन्हनि खे लूणु ऐं खंड जी टेस्ट डेवलप न थिए, ठीकु, ताकी अॻिते हली करे जेकॾहिं उन्हनि खे फिको खाधो, जेकॾहिं उन्हनि खे बग़ैर खंड जे बि खाधो मिले त उहो खाई सघनि। ऐं तव्हां उन्हनि खे शुरूआति खां वठी, जीअं हाणे हिन हफ़्ते मूं हुनजे घर वियुमि त उनजो ॾाढो हुनखे सब्ज़ी वारो पराठो पियो खाराए ऐं उहो शौक़ सां खाए पियो। जी त हाणे को ज़रूरी न आहे त तव्हां ॿारनि खे शुरूआति खां वठी जेकॾहिं तव्हां ॿारनि जी तरबियत अहिड़ी कयो, उनजो ज़ाइक़ो जेको आहे उहो टंग जो, उन्हनि खे सब्ज़ियुनि जो ज़ाइक़ो जेको आहे उन्हनि खे मिलंदो त पोइ खाईंदा। पर असां शुरूआति खां वठी ॿारनि खे बोतल जो खीरु, गंदियूं बोतलूं ऐं सेरिलेक ऐं इन क़िस्म जा जेके खाधा उन्हनि खे खाराए करे, ऐं ॿारनि जा ॾंद बि ख़तमु था थियनि, ॿारनि जो हाज़मो ख़तमु, ॿारनि जूं टेस्ट बड जेको आहे छाजे करे उन में खंडु आहे सॼी। जी ऐं जेके बि ॿिया जेके गोश्त प्रोसेस फूड्स आहिनि, बर्गर आहिनि, उहे जेके आहिनि उहे हिकिड़े गंदे तेल में उन्हनि खे बार बार काढ़े 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 शइ, उहे बर्गर ॿारनि खे असां जेकॾहिं खाराईंदासीं त असां पाण सां उहे कयूं, घर में असां कोन था पचायूं, घर जा ताज़ा खाधा, ताज़ी सब्जियूं, पर उन जे लाइ तव्हांखे ॿारनि खे, ऐं हिन में आख़िर में हिकिड़ी शइ जेका आहे, जेकॾहिं इन में असांखे कामयाबी हासिलु करणी आहे त जेके स्कूल आहिनि, प्राइमरी स्कूल आहिनि, हाणे काफ़ी स्कूलनि में उन ते इन में क्यूरिकुलम में इहे शयूं अचनि थियूं, त असांजूं जेके नियाणियुनि जा स्कूल आहिनि ख़ासि करे, छाजे करे त इहे नियाणियुनि खे 5 सालनि जी प्राइमरी स्कूल जी नियाणियुनि खे जॾहिं तव्हां इहे शयूं सम्झाईंदव, इन्हनि बीमारियुनि जे सिगरेट, तंबाकू नोशी, खंडु, मिठाण, लूणु, गिहु, इन्हनि शयुनि जे, छाजे करे त उहे अल्टीमेटली घर संभालींदियूं। बहितरीनु ॻाल्हि कई तव्हां। जी उहे पंहिंजे हस्बैंड ते बि कंट्रोल कंदियूं, उहे पंहिंजे भाइरनि ते बि कंट्रोल कंदियूं, उहे पंहिंजे चाचे मामनि ते बि कंट्रोल कंदियूं, ऐं किचन उन्हनि जे हवाले आहे। जॾहिं उन्हनि जे किचन उन्हनि जे ईंदो त उहे बाज़ारि मां उहे लूणु, खंडु ऐं इहे शयूं घटि वठी ईंदा। उहे जॾहिं घटि वठी ईंदियूं त ऑटोमेटिकली इन्हनि बीमारियुनि ते, जेकिन असांखे उनजी शुरूआति अञा ताईं इन्हनि शयुनि ते असां शुरूआति न कई आहे, उतां असांखे शुरूआति करणी पवंदी त जेकॾहिं औरतुनि जी, ॿारनि जी, प्राइमरी स्कूल जे ॿारनि खां, जी असां सम्झंदा त प्राइमरी स्कूल जे ॿारनि खे दिलि जी बीमारी जे लाइ छाजे लाइ उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे उन्हनि खे उन्हनि जी, असां सिर्फ़ु डॉक्टरनि ते ख़र्च था कयूं। जेके इंडस्ट्री आहे फार्मास्यूटिकल डेवाज़ इंडस्ट्री, उहो सिर्फ़ु डॉक्टरनि खे छा थी करे उनजी,
उहो लेक्चर्स ॾेई करे वरी उन खां पोइ एॾो वॾो खाधो जेको आहे उन्हनि खे खाराइनि थियूं ऐं उनजी त असां असल में काई बि कयूं नथा, कुझु नथा कयूं, कुझु नथा कयूं, ज़ीरो। करणु खपे। ज़ीरो। नाज़िन वठूं था नंढड़ी साही ऐं वरी पोइ वापसि था अचूं, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। भलीकार नाज़रीन, मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल, मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय। डॉक्टर असदुल्ला साहब, तव्हां माशाल्लाह सां खोड़ सारा कंट्रीज़ घुमिया आहिनि, खोड़ सारो तव्हांजो एक्सपीरियंस आहे, कमु आहे, तव्हां सऊदी अरेबिया में बि खोड़ सारो कमु कयो आहे, हाजियुनि जी ख़ासि करे ख़िदमत कई आहे, सो कीअं रहियो इहो एक्सपीरियंस ऐं तव्हां पाकिस्तान में इन हवाले सां कहिड़ी खोट ॾिसो पिया त असां वटि हीअ शयूं हुजणु खपनि? जी। अच्छा, सऊदी अरब में वञण खां अॻु में मूं 10 साल जेके आहिनि उहे डाउ मेडिकल कॉलेज एंड सिविल हॉस्पिटल कार्डियोलॉजी में कमु कयो ऐं उन्हनि 10 सालनि जे दौरान मूं हार्ट अटैक ऐं हार्ट फेलियर माना शरियाननि जी बीमारियुनि जी मरीज़नि जी डेटा जेका आहे जमा कई। अॼु जीअं तव्हां हार्ट अटैक ऐं हार्ट फेलियर जो मौज़ूअ खे टच कयो आहे त उतां शुरू था कयूं, पोइ वरी सऊदी अरब जे ज़रूरु ज़रूरु। त उन दौरान इहा 1995 जी ॻाल्हि आहे, 98 जी ॻाल्हि आहे। त उन वक़्तु मूं 2 रजिस्ट्रियूं जेके आहिनि से उन वक़्तु क़ाइमु कयूं। हिकिड़ो हार्ट अटैक जे मरीज़नि जी, उन में 330 मरीज़ जेके आहिनि, इहे 3-4 सालनि जे अंदरि मूं जेके बि हार्ट अटैक जा मरीज़, उन वक़्तु मूं ऑब्ज़र्व कयो, ॾिठो त असां वटि जेके आहिनि से हार्ट अटैक जे जेके मरीज़ आहिनि उहे यंग एज में माना 45 सालनि जी उमिरि, 40-45 सालनि जी उमिरि वारा मरीज़नि जो तइदादु जेको आहे उहो वधीक हो। ठीकु। ॿियो मूं इहो ॾिठो त उन्हनि में सिगरेट स्मोकिंग माना 70% जेके उहे हार्ट अटैक जा मरीज़ जेके हुया उहे सिगरेट स्मोकर हुया। अञा उन वक़्तु ॿिया नशा आवर शयूं न आयूं, सिगरेट स्मोकिंग जेका आहे उहा हुई। ॿिए नंबर ते कोलेस्ट्रॉल जेको आहे माना खाधे में चिकनाई जी मिक़दार जे करे कोलेस्ट्रॉल नौजवाननि में ख़ासि करे, छाजे करे त नौजवाननि जो में दिलि जो दौरो ऐं उमिरि रसीदा माण्हुनि में दिलि जो दौरो या मर्दनि जे दिलि जो दौरो ऐं औरतुनि में थोरा फ़र्क़ु आहिनि, उन्हनि में रिस्क फैक्टर्स में बि फ़र्क़ु आहिनि। उन वक़्तु जेको औरतुनि में मेन रिस्क फैक्टर, छाजे करे उन वक़्तु औरतुनि में बि 45 सालनि में हार्ट अटैक अञा उन वक़्तु न थींदो, उन में बि 50 साल खां पोइ, लेकिन औरतुनि में छाजे करे त सिगरेट स्मोकिंग एतिरी आम न हुई। उन वक़्तु डायबिटीज़ ऐं हाइपरटेंशन जेको आहे उहो घणो हुयो, ओबेसिटी जेका आहे उहा घणी हुई। हाणे जेको आहे नौजवान औरतुनि में दिलि जूं जेके बीमारियूं वधियूं आहिनि उन में उहो सिगरेट, तंबाकू, वेपिंग, क्रिस्टलाइज़ इहो काफ़ी घणो वधी वियो आहे, तंहिंजे करे नौजवान औरतुनि में जेको आहे उहे अहिड़े तरीक़े सां जेके हार्ट फेलियर जी जेकी बीमारियूं हुयूं, कोई 373 मरीज़नि जी डेटा उन ज़माने में, ऐं उन ज़माने में मूं जॾहिं ब्रिटेन खां पढ़ी आयुमि त सिविल अस्पताल में कार्डियोलॉजीअ में दिलि जे सहके हार्ट फेलियर जी पहिरीं क्लिनिक पाकिस्तान में मूं जेको आहे उहो इस्टाब्लिश करे ऐं 373 मरीज़नि जी डेटा जेका आहे उहा डाउ मेडिकल कॉलेज जे संपोज़ियम में प्रेज़ेंट करे ऐं ॿुधायो त असां जे मुल्क में दिलि जे सहके जी बीमारी जेका आहे उन जा सबब कहिड़ा आहिनि। ऐं उन वक़्तु बि मूं ऑब्ज़र्व कयो त दिलि जे सहके जी बीमारीअ जो वॾे में वॾो जेको सबबु जेको शहरी लाइफ में उहो दिलि जे शरियानुनि जी बीमारी, ख़ासि करे हार्ट अटैक, ऐं ॿाहिराड़ीअ में जेको आहे वरी ख़ासि करे औरतुनि में दिलि जे वालनि जी बीमारी जेका आहे उहा घणी कॉमन हुई। उन खां पोइ मूं 2000 में जेको आहे उहो सऊदी अरब हले वियुसि, त पहिरीं मूं जाते वियुमि त उहो किंग फहद उहा जनरल हॉस्पिटल हुई। पोइ उते वरी मूं वञी करे साॻियो ई पोइ हार्ट अटैक ऐं हार्ट फेलियर जी डेटा जेका आहे उहा जमा करणु शुरू कई। त उते जेको मूं हार्ट अटैक जा मरीज़ रजिस्टर करणु शुरू कया किंग फहद हॉस्पिटल में, त उते 330 मरीज़नि जी मूं डेटा जेका आहे हार्ट अटैक जे मरीज़नि जी डेटा जमा कई, सऊदियुनि ऐं नॉन सऊदियुनि में। त नॉन सऊदियुनि में मूं ॾिठो त उते बि यंग लाट ई ज़्यादातर मरीज़ जेके हुया
उहे जीअं हाणे नेपाली जेका आहिनि उहो यंगेस्ट पेशेंट जेको मुंहिंजो हुयो जी। उहो 22 सालनि जो उन ज़माने में। ओके। त 22 सालनि जे माना नेपालियुनि में जेके बि नॉन सऊदी माना 17 नेशनलिटीज़ जा जेके नॉन सऊदी यंग जेके हार्ट अटैक वारा मरीज़ हुया उन में टॉप ते जेके हुया उहे इंडिया वारा हुया। 62 जेके मरीज़ हुया 40% तक़रीबन जी। मरीज़ उहे इंडिया जा हुया। ॿिए नंबर ते जेको आहे उहे इजिप्ट जा हुया ऐं टे नंबर ते जेको आहे उहो पाकिस्तानी वग़ैरह हुया। त अहिड़े तरीक़े सां इहो इंडिया पाकिस्तान बांग्लादेश जा बि जेके आहिनि से ॿिए नंबर ते उहे त इंडिया पाकिस्तान बांग्लादेश खे मिलायो त जेकॾहिं त ज़्यादातर मेजॉरिटी उते बि इन्हनि मरीज़नि जी जेका आहे उहा हुई। लेकिन जेके नेपाली हुया उहे यंगेस्ट हुया। लेकिन ओवरऑल मिलाए करे सऊदियुनि ऐं नॉन सऊदियुनि में जेका एवरेज एज हुई उहा 60 साल हुई। सही 60 साल खां पोइ या 60 साल ताईं एवरेज एज। लेकिन असांजा जेके मरीज़ हुया उहे उते बि जेके आहिनि से यंग जेके हुआ आहिनि ऐं उहे यंग में अरब्स बि नॉन अरब्स बि ओवरऑल मिलाए जुलाए करे जेको आहे उहो माना त नौजवाननि में जेके दिलि जूं बीमारियूं हार्ट अटैक या हार्ट फेलियर उते बि अहिड़े ई तरीक़े सां उन्हनि में वधीक जेके आहिनि उहे कॉमन हुयूं। ऐं मॉर्टेलिटी मौत जी जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त उते पोइ हिते बि मूं ॾिठो त जिन खे पेचीदा दिलि जो दौरो जंहिंखे थिए पियो ख़ासि करे औरतुनि में ॾिठो हिते बि उते बि। अच्छा। त औरतुनि में जिन खे दिलि जो दौरो थिए पियो त उन्हनि में पेचीदगियूं ऐं मौत जी शिरह जेका आहे मर्दनि जे मुक़ाबले में वधीक हुई। ख़ासि करे जेके डायबिटिक औरतूं जेके हुयूं उन्हनि में जेको आहे। ऐं सऊदी अरब में वञी करे उते बि इहो ई ऑब्ज़र्व कयो त औरतुनि में दिलि जे दौरे थियण जो इम्कान त घटि हुयो लेकिन जिन खे हार्ट अटैक थिए पियो त पोइ उन्हनि में पेचीदगी ऐं मौत जी शिरह जेका आहे उहा घणी हुई मर्दनि जे मुक़ाबले में वधीक हुई। पोइ वरी जॾहिं मूं मके में वियुमि ऐं किंग अब्दुल्ला मेडिकल सिटी जॉइन कयो इन खां अॻु में ई मूं हज जे दौरान जेको आहे जॾहिं पहिरियों हज जी मूं ड्यूटी कई उहा पहिरीं ड्यूटी जेका आहे मूं 2004 में जेका आहे उहा मके जे मिनाल जसर हॉस्पिटल में मूं पहिरीं ड्यूटी कई। ऐं उन दौरान पहिरियों दफ़ो छाजे करे त उन वक़्तु अञा कंसेप्ट इहो त हाजिन में जेके बीमारी थियनि थियूं उहो माण्हू मौत जो जेको शिकार थियनि था उहो बाहि लॻण जे करे या इन्फेक्शस डिज़ीज़ करे मेनिंजाइटिस एनकेफ्लाइटिस उन्हनि जे करे जेके विचड़ंदड़ बीमारियूं जेके न हिकिड़े खे थियो त हाजिन में आउटब्रेक थींदी या बाहि लॻंदी या स्टैम्पिड थींदी माण्हू हिक ॿिए जा उन जे करे। पर 2004 में जॾहिं मूं पहिरीं ड्यूटी कई त उन वक़्तु मूं ऑब्ज़र्व कयो त हाणे त हिते दिलि जी बीमारियूं हार्ट अटैक ऐं हार्ट फेलियर इन्हनि जा मरीज़ जेके आहिनि से उहे हज जे दौरान अस्पतालनि में दाख़िल थियनि था या मौत जो शिकार थियनि था। उन खां पोइ वरी ॿिए साल जेको आहे जॾहिं मुंहिंजी मदीने में ड्यूटी लॻी अल अंसार हॉस्पिटल में जॾहिं ड्यूटी लॻी त उन में वरी उतां जो एक्सपीरियंस थोरो डिफरेंट हो। माना 20 ॾींहं जेके हुयो हज खां पहिरियों जेको हाजी अचनि पिया त उन्हनि में हार्ट अटैक हार्ट फेलियर कार्डियक अरेस्ट इहे 3 बीमारियूं ॾाढियूं घणियूं कॉमन हुयूं। हज खां पोइ वरी जॾहिं 20 ॾींहं असां ॿीहर साॻी अस्पताल में ड्यूटी कई पोइ उन वक़्तु ॾिठो त पोइ हाजी जॾहिं वापसि आया हज करे त पोइ उन्हनि में वरी नमूनिया जेका आहे उहा इन्फेक्शन्स जेके आहिनि उहे वधीक ऐं उन सां गॾोगॾु जेके आहिनि दिलि जी बीमारियूं जेके आहिनि से काफ़ी जेके आहिनि से सो उतां जो जेको एक्सपीरियंस जेको पोइ मूं सोचियो त इन्हनि जी अवेयरनेस जे लाइ कुझु करणु खपे। पोइ मूं हिकिड़ो किताबु लिखियो ऐं उहो किताबु तक़रीबन 320 पेजिस ते मुश्तमिल उन में मूं कोई 60 चैप्टर जेके आहिनि से उहे दिलि जी मुख़्तलिफ़ बीमारियूं ऐं जेको हाजिन में दिलि जी बीमारियुनि जो सिर्फ़ हाजिन लाइ आहे उहो किताब या हर कोई माण्हू पढ़ी सघे थो? हर को माण्हू पढ़ी सघे थो। उहो जेके बि दिलि जी बीमारियूं आहिनि उहो हर को जेको आहे उहो पढ़ी सघे थो ऐं उहो उर्दूअ में आहे। ऐं छाजे करे त हज जे दौरान घणे में घणे जेके मरीज़ अस्पताल में दाख़िल थियनि पिया या मौत जो शिकार थियनि पिया उहे इंडिया पाकिस्तान बांग्लादेश उर्दू पढ़ण वारा तंहिंजे करे उन में मुंहिंजो ख़र्च बि काफ़ी घणो थियो ऐं टाइम बि घणो लेकिन उहो किताबु ठाहे करे ऐं उहो किताबु छड़ो हाजिन ऐं उन जे लाइ जेके पॉलिसी मेकर्स आहिनि उहे पॉलिसी मेकर जे लाइ बि उन्हनि खे बि हिकिड़ो फ़ाइदो छाजे करे त असां वटि जेके बि अञा ताईं हाजिन जा
सां डॉक्टर जेके वञनि था उन में दिलि जे डॉक्टर नथा, दिलि जी बीमारियूं घणियूं, लेकिन दिलि जो डॉक्टर हिकिड़ो बि कोन्हे हुते। सही। असां वटि जेके आहिनि जनरल फिज़िशियन्स आहिनि उहे जेके आहिनि से वञनि था, लेकिन असांजे हज इंतिज़ामिया खे घुरिजे, हज हाणे अचे थो जी त दिलि जा डॉक्टर जेके आहिनि से ओॾे मोकिलनि, जेके हितां खां ई जेके हाजी हज ते वञनि था, उमिरे ते वञनि था रमज़ान जे महीने में, उन्हनि जी स्क्रीनिंग कनि पहिरियों ई उन्हनि खे त कहिड़ा मरीज़ जेके आहिनि से उहे हज जी एग्ज़र्शन बर्दाश्त करे सघंदा या न। ईअं न थिए त हज ते जे लाइ हितां वञनि ऐं पोइ एयरपोर्ट ते ई क्रैश थी अस्पताल में वीचारा पहुची वञनि, त पोइ इन्हनि शयुनि जे लाइ पहिरियों इन्हनि शयुनि जी स्क्रीनिंग कजे ताकी कहिड़ा हाजी, ईअं न थिए त उते वञी जेके आहिनि से इबादत जे बजाए वीचारा अस्पतालनि में परेशानी। मूं उन्हनि जूं परेशानियूं काफ़ी ॾिठियूं आहिनि ऐं उहे परेशानियूं ॾिसी करे ई मूं पोइ किताबु जेको आहे उहो लिखियो आहे ताकी उन्हनि खे अवेयर कजे, उन्हनि खे आगाही ॾिजे इन्हनि शयुनि। बहितरीन। डॉक्टर असदुल्ला ख़ान साहब, थैंक यू सो मच। तव्हां सां तमामु घणो मज़ो आयो, सुठो लॻो। तव्हां तमामु घणियूं इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं। हमेशह जॾहिं बि ईंदा आहियो त खोड़ सारी इंफॉर्मेशन ॾेई वेंदा आहियो। हिकु भेरो ॿीहर तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। नाज़िन, वठंदासीं तव्हां खां इजाज़त। ज़िंदगी रही त ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसिताईं ॾींदा सभाबड़ो खे इजाज़त। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु, पंहिंजी दिलि जो रखंदा ख़्यालु, पंहिंजे घर वारनि जो रखंदा ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।